जुडो मीडिया सेंटर सतपारां वणकारी मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे। पहिरें ॾींहुं निम, सुख, चीन, बबर, अंब, सिरहे समेत मुख़्तलिफ़ जिन्सनि जा 300 खां वधीक ॿूटा संदनि ऑफिस वटां ईंदड़ वींदड़ माण्हुनि में तक़सीम कया विया। जॾहिं त गर्ल्स डिग्री कॉलेज जुडो में पिणु मुख़्तलिफ़ वण लॻाया विया। इन सिलसिले में मीडिया सेंटर जुडो सथ जे वसीम यूसुफ राहिमू ऐं सहाक सागर भट्टी चयो त मौसमी तब्दीलियुनि सबबि समूरी दुनिया में क्लाइमेट चेंज जनम वरितो आहे, जंहिंसां गर्मी पद में इज़ाफ़ो, बरसातूं, ॿोॾूं ऐं ॾुकार पैदा थी रहिया आहिनि। वणनि जी पोखाई सां वॾे पैमाने ते ऑक्सीजन पैदा थिए थो, जंहिंसां हिन धरती खे इंसान जे रहण लाइक़ु बणाए सघिजे थो। हुननि वधीक चयो त असां जुडो शहर में इंसान दोस्त माण्हुनि जे सहकार सां पहिरियों भेरो 300 वणनि जी पोखाई जो आगाज़ शुरू कयो आहे, जॾहिं त 3 मरहलनि में जुडो तोड़े भर पासे जे ॻोठनि में 1000 खां वधीक वण लॻाए पंहिंजे हिसे जो कमु करे रहिया आहियूं। वणकारी मुहिम जे सिलसिले में गर्ल्स डिग्री कॉलेज जुडो जे प्रिंसिपाल मैडम शम्स मारवी, वाइस चेयरमैन हाजी ज़फर आराई, हाजी अब्दुल रऊफ़ नागौरी समेत शहरनि मीडिया सेंटर जुडो सथ जे साथियुनि जी कोशिश खे साराहियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची